अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 मई मंडे ऐं मां वञा थी ॿाहिरि। कुझु बैंक में कमु आहे, कुझु ॿिया ज़रूरी कम आहिनि। छो जो सुराण जो इंतज़ारु कंदमि त पोइ मूंखे इलाही देरि थी वञे ऐं वरी शाम जो ॿीहर बि वञिणो आहे त सुराण ईंदी त हुन सां गॾु वेंदमि। सो जेको बि कमु आहे उहो तव्हां सां शेयर कंदमि मां। ऐं ॿी ॻाल्हि त ॿ दफ़ा कमु आहे, इन करे कोशिशि कयूं था त अॼु जे ॾींहं में ई सॼा ॿाहिरां जा कम निपटाए वठूं। सो हलां थी मां ॿाहिरि। उस तेज़ आहे, काफ़ी हवा भी आहे ऐं डस्ट भी आहे, पर हाणे इलाही ॾींहंनि जी बर्दाश्त खां पोइ अॼु मां निकिरां थी ॿाहिरि। छो त कम एॾा रहिजी था वञनि त ॾुखियो थो थिए ॾाढो। पूरा 12 थिया आहिनि ऐं मां घर वापसि अची वई आहियां। हे बकरम वरितमि ऐं 2 रील वरितमि, छो त मां विसरी वई हुयमि त मैचिंग जी टुकड़ी खणणु। पोइ 2 रील वरितमि थोड़ा पंहिंजी यादगिरी सां। हिकिड़ो त यकीनन मैच थींदो ऐं ॿियो जेको एक्स्ट्रा हूंदो उहो ज़्यान कोन थींदो, छो त सिलाई थींदी थी रहे। रस्ते मां हिकिड़े ई हंधि रिक्शा बीहारे ऐं हे आड़ू ऐं अंब बि वरितमि त घणो हेॾां होॾां न बसि बैंक वियमि, बकरम वठी, फ्रूट रस्ते मां वठी ऐं बसि सिधो घर। सो हाणे हिते थांव फैलियल आहिनि, थांव अंदरि कंदमि ऐं 12 थिया आहिनि त पहिरियों बोर्ड ठाहींदमि, लंच जी तयारी कंदमि। सो उन खां पोइ जेको आहे ॾिसूं त अॻियां छा। थांव अंदरि करे छॾिया ऐं हाणे मां पचायां थी हिते लंच जे लाइ पूरियूं। ऐं यकीन कयो त इन गर्मीअ में अहिड़ो हल्को फुल्को खाधो ॾाढो मज़ो थो ॾिए। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त गोश्त, कीमा, चिकन इहे त बिल्कुलु ई मुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि थी विया आहिनि ऐं सुराण बि बिल्कुलु उहो ई खाईंदी आहे जेको सादो खाधो मां पचाईंदी आहियां घर में। ऐं मूंखे मच्छी सभिनी खां वधीक वणंदी आहे, पर अॼुकल्ह छा आहे जो असां 4 महीना मच्छी न खाईंदा आहियूं। हाणे मई, जून, जुलाई, ऑगस्ट 4 महीना ब्रीडिंग टाइम हूंदो आहे मच्छी जो, त असां न खाईंदा आहियूं। त असां वरी हाणे सेप्टेम्बर में मच्छी खाईंदासीं इंशाअल्लाह। त फ़िलहाल ही सब्जियूं ऐं दालियूं मोस्ट फेवरेट। कंहिं महिल चिकन, मजबूरी आहे, ज़ाइको बदिलाइण जे लाइ ज़रूरी आहे, न त हूअं सची ॻाल्हि आहे त वणे कोन थो। सो हाणे लंच रेडी थींदो। पूरा 2:45 थिया आहिनि। असां 2 ॼणियूं मानी खाई, नमाज़ पढ़ी ऐं हाणे निकिता आहियूं ॿिए कम जे लाइ। ऐं बैंक बि वञिणो आहे ऐं प्लस ग्रॉसरी वठणी आहे। हूअं त असां 27-28 तारीख़ वठंदा आहियूं, पर हिन दफ़े रश खां बचण जे लाइ ऐं ॿियो त हिकिड़ो ई बंदि करण जे लाइ, बैंक ऐं जेको आहे सुपर स्टोर ॿई गॾु आहिनि। त असां चाहियूं था त हुन हिकिड़े ई पंध में जेको आहे असां ग्रॉसरी बि वठी अचूं। हूअं एंड ऑफ द मंथ वेंदा आहियूं, सो थी वञनि सभु कम त बहितर आहे। सो हलूं था ॿाहिरि ऐं पोइ वापसीअ ते वरी तव्हां सां मिलबो। थियण वारा आहिनि ऐं असां अची विया आहियूं वापसि। ज़रूरत जूं शयूं वरितियूं ऐं हीअ बाल्टी वरिती जेका ॿाहिरि मुंहिंजी प्लांट्स में पाणी ॾिनी पई आहे। कुझु सौदो वरितो जेको कुझु खुटल हो, सो कुझु ग्रॉसरी आहे, कुझु पई आहे। त हाणे जेको आहे मां बिल्कुलु थकिजी चुकी आहियां ऐं 3 पहिरीं जी नमाज़ ताईं कंदमि रेस्ट। 5 थिया आहिनि शाम जा ऐं मां वेंदी आई आहियां त सोचियमि त हिन नमाज़ खां पहिरियों हिननि शयुनि खे ठिकाणे हणां। ज़रूरी कुझु शयूं वरितियूंसीं, ही अंडा ऐं डबल रोटी वरिती, हिकिड़ो ही पाउच वरितो हिन जो लीमू पानी जो, ही सुराण पंहिंजे लाइ टैंग वरितो। बाक़ी ज़रूरत जूं शयूं जेके घर लाइ हूंदियूं आहिनि, बाजरी वरितीसीं, मथे विझंदा आहियूं पखियुनि जे लाइ। ऐं ही समय सां गॾु मूंखे स्नैक खाइणु वणंदा आहिनि त इहे मां पंहिंजे लाइ वरिता। बाक़ी सुराण, दही फुल्कियूं, पापड़ियूं वग़ैरह वग़ैरह। ऐं हिन में छा आहे, हा हे क्रीम सुराण वरिती। छो त ऊन्हारे में बि पेर एॾा ड्राई था थी वञनि जो हैरत थी लॻे, टप फाटी था पवनि। सो माचिस, वरी माचिस। ऐं कंहिं कमेंट कयो न त लाइटर वठो, बसि मूंखे आदत थी वई आहे, अलाए छो लाइटर हूंदो बि हुयो कंहिं ज़माने में। ऐं हे डिश वॉशिंग लिक्विड कुझु पियो बि हुयो थोरो, त उहो
जेको आहे न वरितोसीं। ऐं हिकिड़ो हे सर्फ ऐं हीअ बाल्टी, छो त मुंहिंजी ॿाहिरि में वारी बाल्टी जेका आहे भॼी पई आहे प्लांट्स खे पाणी ॾियण वारी। कुझु इहो सौदो आहे, ऑयल वरितोसीं ऐं अटो वग़ैरह उहे अलॻि पिया आहिनि, त बाक़ी सन्हियूं सन्हियूं शयूं जेके हुयूं इहे आहिनि। सो हाणे हिननि खे टिकाणे हणण खां पोइ मां वेंदमि नमाज़ पढ़ण। तेसिताईं नमाज़ जो टाइम थी वेंदो। ऐं हीअ आहे मास्क जो दॿो, त हीअ मेडिकल स्टोर ताईं उतां ई अंदरां ई मास्क जो दॿो बि वरितो। सुराण वञे थी रोज़ त उनखे खपनि था हर हालत में, त एहतियातन दॿनि जा दॿा वठी रखंदा आहियूं, त ईअं न थिए त कंहिं ॾींहुं ओचितो मास्क न हुजनि। सो इहो आहे अॼु जो हाल अहिवाल ख़रीदारीअ जो। मां अची आहियां हिते सिलाई जे कॉर्नर में। सिलाई कोन थी कयां, बसि कुझु तव्हां सां शेयर थी कयां। त असल में जेको मां हे सूट कढियो हो ऐं हिन जा बॉर्डर्स बि कटे रखिया हुआ हीअ वारा, त इहो फ़िलहालु मां हिन जी कटिंग नथी कयां, छो त हीअ मुंहिंजूं सलवारूं अधु अधु सिबियल पियूं आहिनि। त इन्हनि खे पहिरियों कंप्लीट कंदमि। ऐं उनखां अलावा हिन जो रील न हुयो, त मां हे अंदाज़े सां 2 रील वठी आयमि। परफेक्ट मैचिंग आहे, जहिड़ो बि हिननि मां हणां त ॿई सही था लॻनि। हे थोरो कैमरा जे करे लाइट थो लॻे, न त हे बि परफेक्ट मैच आहे। सो बहरहाल त इहो मुंहिंजो अंदाज़ो काफ़ी हद ताईं कामयाबु थियो। हे ढेर सारो बकरम, हूअं मां 1/2 मीटर वठंदी आहियां, पर हिन दफ़े मां 1 मीटर ई वठी आयमि। मीटर न पिया ॾियनि, गज़ पिया ॾियनि। ऐं ॿियो त एॾा रील आहिनि मूं वटि। हे मुंहिंजो हिकिड़ो बॉक्स भरियलु आहे रीलनि जो, ठीकु आहे। वॾी वॾी साइज़ जा, जंबो साइज़ सभु रील। ऐं हिन खाने में नंढा नंढा सभु रील, हिन बेशुमार रीलनि जा कलर्स आहिनि। पोइ बि मूंखे इन कलर जो रील न हुयो, त मां इहा ब्लू डार्क ब्लू जेकी शलवार उहा सिबी सघां। सो थोरो हिकिड़ो पितो हुयो, जंहिं मां पाचा बि न पिया ठहनि, पोइ मूं चयो भला छॾेसि। सो इहो कमु बि मुंहिंजो थी वियो अॼु। सो हाणे मां पढ़ंदमि निमाज़, ऐं उनखां पोइ कुझु थोरो घणो खाइण पीअण जो बि कंदमि इंतज़ामु। नमाज़ पढ़ी वरिती, ऐं उतां ई सुपर मार्केट में ख़ालिद बेकरी जो आहे जी ब्रांच आहे, उन ताईं असांखे कुझु समोसा वग़ैरह। सुराण खे मां चई कुझु वठूं, मूं चयो जेको वणे वठि। त छा कयईं, चई जेको जेको पियो सभिनी मां वठी आई आहियां मां। त मां चयोमांसि मां तोखे चयो त जेको वणे उहो वठि, तोखे ईअं थोरी चवनि त जेको जेको पियो आहे उन्हनि मां वठि। सो काफ़ी सारी शयूं वरितियूं अथई। त हाणे कुझु थोरो घणो खाइबो, उनखां पोइ वेंदमि प्लांट्स खे पाणी ॾियणु। असां मोस्टली ॿाहिरां घुराईंदा न आहियूं, न त ऑडर बि करे थो सघिजे। यूनाइटेड किंग बेकरी तां त इलाही सुठी शयूं मिली वेंदियूं आहिनि, पर असां कोशिशि कंदा आहियूं इन्हनि खे अवॉइड करण जी। पर ॿाहिरि वियासीं हुन महिल दिलि चाहियो त इहे वठूं। ऐं हाणे इहे खाइण खां पोइ त मां त घटि में घटि राजी मानी न खाईंदमि। 6:30 थियण वारा आहिनि, हलूं था ॿाहिरि प्लांट्स खे पाणी ॾियां। ऐं उनखां पोइ बाल्टी जेका वॉशरूम जी हिते भरियल पई आहे इहा ख़ाली थींदी, ऐं पोइ वॉशरूम में वापसि रखी ईंदसि। ऐं हवा ॾाढी प्यारी थी हले, ऐं अॼु एॾी गर्मी न आहे जेका साह पई मुंझाए ऐं बिल्कुलु कमु करण जो मूड न हो। पर अॼु वरी मुंहिंजी मसरूफ़ियतूं कुझु डिफरेंट रहियूं, ॿाहिरि वञिणो पियो 2 दफ़ा, त ॿियो को कमु एॾो घणो न करे सघी आहियां। पर माशाल्लाह मौसम ॾाढी हिते ज़बरदस्ती रही आहे हिन महिल। कोई तपिश, कोई अहिड़ो मतिलबु ॾुखियो टाइम न आहे। अलाह जा करम आहिनि ॾाढा। सो हाणे प्लांट्स खे पाणी ॾेई वठां। असांजी नमाज़ पढ़ी वरिती आहे, 7:30 खां मथे थियो आहे टाइम। ऐं राति जी मानी स्किप करे छॾीसीं, छो त ज़ाहिर आहे इहो हेवी खाइण खां पोइ त कंहिंजी बि दिलि न चाहियो। अॼु जो ॾींहुं गुज़री वियो ख़ैर सां। सुभाणे खां वरी उहो ई असां घर में बंदि हूंदासीं। सुराण खे स्कूल वञिणो थो पए, बसि हुन प्रिंसिपल जेका आहे उनजा पंहिंजा रूल्स आहिनि। सो बाक़ी त ॿिए कंहिं पासे असांजो वञण जो कोई चांस, को इरादो न आहे। हालांकि माण्हू घुमनि फिरनि था, अचनि वञनि बि था हिक ॿिए ॾे, पर मुनासिबु न आहे। एहतियात ज़रूरी आहे। जान आहे त जहान आहे। ज़िंदगी रही त घुमंदा फिरंदासीं, हिक ॿिए सां मिलंदासीं, हिक ॿिए ॾे ईंदा वेंदासीं। ऐं सो फ़िलहालु त इंटरनेट ज़िंदाबाद, जंहिंजे ज़रिए असांजो सभिनी सां राब्तो थिए थो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, इहो बि हिकिड़ो ज़रियो आहे। न त असांजे नंढे हूंदे मूंखे यादि आहे त कोई मतिलबु PTCL हूंदो हो, उहो बि कंहिं कंहिं घर में लॻल हूंदो, हर घर में न हूंदो, ऐं ॻोठनि में त उहो बि न हूंदो हो। त हाणे त मोबाइल फ़ोन जे करे ॾाढी सहूलियत आहे, आसानी आहे। इंसानु जिते बि रहे थो उते कॉन्टेक्ट करे थो सघे हिक ॿिए सां। सो बहरहाल कुझु न कुझु सुठियूं ॻाल्हियूं बि आहिनि इन तरक़ीअ में। सो इंशाल्लाह सुभाणे खां वरी मां वापसि सिलाई शुरू कंदमि। जेके अधु ठहियल शलवारूं न अध में आहिनि उहे कंप्लीट कंदमि। उनखां पोइ को नओं सूट कटिंग कंदमि, ऐं जेको बि थींदो तव्हां सां शेयर कंदमि ज़रूरु। सो बसि ॿाहिरि त हालांकि टोटल 2 कलाक तक़रीबन मां ॿाहिरि रही आहियां अॼु जे ॾींहं में।
पर उन जे ॿाहिरि वञण खां पहिरीं थोरी तयारी करणी पवंदी आहे। मिसाल बैंक वञिणो आहे, भई शनाख्ती कार्ड खणा, हे कार्ड खणा, हो नंबर खणा, ATM कार्ड खपे त उहो खणा, ॻोल्हे शयूं पर्स में जमा कयां, उन खां पोइ जॾहिं वापसि अचां त वरी उन्हनि खे पंहिंजी पंहिंजी जाइ ते रखां, साह पटियां, थोरी देरि वेहां, पाणी पीआं। त माना ॿाहिरि त मां वियमि हिकु दफ़ो कलाकु, ॿियो दफ़ो कलाकु, पर उन खां पहिरियों ऐं पोइ वारी जेका तयारी ऐं रेस्ट आहे, पोइ कंहिं कम जो मूड न थींदो आहे उन खां पोइ। सो अॼु जो ॾींहुं गुज़री वियो, ख़ैर असां सुभाणे खां इंशाअल्लाह वरी नई सही। ऐं तव्हां सां यकीनन शेयर कंदमि मां जेको कुझु शेयर करण जहिड़ो हूंदो। ऐं ॿाहिरि त हाणे किथे बि न आहे वञिणो, जेको शयूं खुटल उहे वठी आयमि, ऐं ग्रॉसरी में बि ऑलमोस्ट सभु कुझु अची वियो आहे। बाक़ी विच में जेको खुटंदो त वरी असां 2-3 कम जमा करे पोइ असां ॿाहिरि वेंदासीं। जीअं ख़ासि तौर ते मुंहिंजियूं दवाऊं खुटंदियूं एंड ऑफ द मंथ या स्टार्टिंग में, त इहो हिकिड़ो चकर असांखे लॻाइणो आहे। त इन विच में असां इहो कंदा आहियूं त पोइ हिकिड़ी कागज़ हिकिड़ो मैग्नेट सां फ्रिज ते चिमड़ाए छॾींदा आहियूं, त जेका शइ यादि ईंदी वञे उहा हुन ते लिखंदा वञो। जेका शइ रहिजी वई, न वठी आया आहियूं या अचानक ख़तमु थी वई, त पोइ असां हुन ते उहा लिस्ट लिखंदा वेंदा आहियूं। ऐं पोइ जॾहिं चङो कमु जमा थी वेंदो आहे त उन खां पोइ असां हिकिड़े ई चकर में उहे सभु कमु करे ईंदा आहियूं। सो इहो थींदो। फ़िलहालु असां घर में हूंदासीं इंशाअल्लाह। अलाह से ख़ैरु करे हर पासे, अलाह से तव्हां सभिनी ते ख़ैरु करे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यारु। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।